मैडम मां अॼु पंहिंजे सौट सां शहर पियो वञा। ॻोठ जी कंहिं घिटीअ सावल सां मुलाक़ात थी। सावल? पोइ सावल वारनि कहिड़ियूं ख़बरूं कई? मैडम वॾियूं फड़कियूं हस अॾे पियो। लॻे थो त हुन चाकर खान खे पंहिंजी मुठ में कब्ज़ कयो आहे, तंहिंजे करे एतिरो ॻाल्हाए पियो। हुन रुगो चाकर खान खे इहो न ॿुधायो आहे त रावल खान खे ज़हर ॾियण वारा असां आहियूं, पर मूंखे सोरहाना पक लॻे थी हुन चाकर खान खे इहो बि ॿुधायो आहे त डूंगर खान जा कातिल असां। एतिरो जल्दी हुननि जी ॻाल्हियुनि ते चाकर खान एतमाद करे वियो? कल राति चाकर खान घर में हो न बंगले, तो हुन मां छा अंदाज़ो लॻाए, छो जो चाकर खान सावल ॾे वियो। लाज़मी सावल हुन जा कन अहिड़ा त भरिया हूंदा असांजे खिलाफ़, तूं असां सोचे बि नथा सघूं। जाबिर, रात मां चाकर खान जी अखियुनि में पाण नफ़रत ॾिठी। इहा सॼी नफ़रत असांजे खिलाफ़ जेकी चाकर खान खे दिमाग़ में विधी आहे न, उहा सावल हुन जा एॾा त कन भरिया आहिनि असांजे खिलाफ़, असां हाणे हुन खां बची नथा सघूं। सभिनी खे तुफ कंदो, पर पहिरीं हुन जी कोशिशि इहा हूंदी त तोखे मूंखे बंगले में गॾु ॾिसंदो त हुनखे रुपए जो रुपयो पक थी हुई। मूं जे हुनखे वठ न ॾिनो न, त उहो ॿी सूरत में मूंसां ॿियो हछर नछर कंदो, मुंहिंजे ई घर में मूंखे मारे मुंहिंजो लाश अची तुंहिंजे परसां उथलाईंदो। पोइ बस जाबिर बस, वधीक ख़ौफ़ ॾियण वारियूं ॻाल्हियूं न कर। बस रुगो हाणे एतिरो ॿुधाए त हिन चाकर खे रस्ते तां कीअं हटाइजे? हसीना बेगम, चाकर खान ॾाढो होशियारु थी वियो आहे। हुनखे ॿाहिरि मारनि तमामु ॾुखी ॻाल्हि आहे, छो जो हाणे चाकर खान पंहिंजो पाण सां घाट ऐं माण्हू कंदसि। असां नथा हुनखे ॿाहिरि मारे सघूं। हा, हिकिड़ी सूरत आहे, उहो घर में अचे थो, तूं हुनखे कंहिं शइ में ज़हर ॾेई मारे छॾीसि, फथकी पाणी बंगले में मरी वेंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंधी टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंधी टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।